अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। एसएसपी मीरपुर खास कैप्टन मोहम्मद असद चौधरी सां सदर मरकजी अंजुमन ताजरान मीरपुर खास सिंध अब्दुल जब्बार खान पारां वफ़द सां गॾु मुलाक़ात कई। ताजिर बिरादरी सां दरपेश ईंदड़ मसइलनि जे हल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल पिणु कई। अब्दुल जब्बार खान एसएसपी कैप्टन असद चौधरी सां मुलाक़ात कंदे चयो त ताजिर बिरादरी खे पुलिस इंतज़ामिया मां तमामु घणियूं उमेदूं आहिनि। हुन चयो त असां पुर उमीद आहियूं त पुलिस इंतज़ामिया वापारियुनि खे कॾहिं मायूस न कंदी। उन मौके ते एसएसपी असद चौधरी मुकमल ताउन जो यकीन ॾियारियो, जंहिं बाद मरकजी अंजुमन ताजरान पारां एसएसपी मीरपुर खास खे सिंध जी सूखड़ी अजरक जो तोहफ़ो दीनी किताब ऐं मरकज़े अंजुमन ताजरान जे कारकर्दगीअ जो किताब पिणु ॾिनो। उन मौके ते मरकज़ी अंजुमन ताजरान जे सीनियर नायब सदर हाजी फ़कीर मोहम्मद मेमन, जनरल सेक्रेटरी अकरम कुरैशी पिणु मौजूद हुआ।